आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल ज़ी वक़ार जनाब सदर इजलास हज़रत मौलाना मोहम्मद इसहाक़ बुख़ारी साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम ज़िला घोटकी, मुअज़्ज़िज़ अराकीन मजलिस उमूमी जमीयत उलमा इस्लाम ज़िला घोटकी, मां पंहिंजे लाइ शहादत तो समझा अज एक दफ़ो ॿीहर अवां जे ज़ियारत सां मुस्तफ़ीज़ थी रहियो आहे। बारगाह खुदाबंदी में दुआ गो हां त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी अॼु जी इन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफ़राज़ फ़रमाए। कोई शक नाहे त जमात ऐं जमात जा कारकुनान क़ुर्बानी वारा कारकुन ऐं अवां जूं इहे क़ुर्बानियूं सुनहरी हुरूफ़ सां लिखियूं वेंदियूं। जमीयत उलमा इस्लाम तालिक़ घोटकी कुछ अर्सो क़बल घोटकी में एक तारीख़ी इज्तिमा कयो जंहिंमें हज़रत मौलाना असद महमूद साहब शरीक थिया ऐं उन ॾींहुं बि मां ज़िले अमीर साहब जी तक़रीर ॿुधमि ऐं अॼु बि ज़िले अमीर साहब जी गुफ़्तगू ॿुधमि ऐं उन जलसे में भी ज़िले अमीर जी गुफ्तगू के दौरान मां स्टेज ते पंहिंजनि मौलवियुनि जे चेहरनि जी तरफ नज़र घुमाईंदो रहियो ऐं अॼु भी ज़िले अमीर जी गुफ्तगू के दौरान दोस्तनि जे चेहरनि ते नज़र घुमाईंदो रहियो ताकि इन्हनि जे चेहरनि जे तासुरात खे पढ़ी सघां ऐं महसूस ईअं थियो त ॼण असांजे दोस्तनि ज़िले अमीर जे गुफ्तगू खे ईअं वरितो जो सभ खां फुज़ूल तरीन ॻाल्हि ज़िले अमीर करे रहियो। अॼु असां उलमाए कराम पंहिंजो हिकिड़ो खौल ठाहियो, असां पंहिंजी हिकु अलॻि दुनिया ठाही। असांजो खौल ऐं असांजी दुनिया मदरसे जी चार दीवारी। मां तवज्जो मूंखे खपे पंहिंजनि बुज़ुर्गनि ते ताकि तव्हांजी तवज्जोहात रहंदी त मां थोरो ॻाल्हाइण में बरकत थी। तवज्जो हाले जी वारनि जो तवज्जो ख़ासि तौर ते पीड़ा बराबरि पई हलनि, तव्हांजी पीड़नि जे सहारे त हलूं था। वाकई तवज्जोहात जो ज़बरदस्त असर थो थिए, मां पाण मुशाहिदो कयो। ओ चाचा असां तो ॻाल्हायां केर तो तव्हांखे पोइ जॾहिं हुनजे साम्हूं मरीज़ आंदो वेंदो आहे त डॉक्टर पंहिंजे तजुर्बे ऐं तालीम जे बुनियाद ते मरीज़ जो इलाज कंदो। तव्हां जेको मूंखे फटको पारायो आहे हुनखे 7 साल शुरू थी वियो। डॉक्टर भी 5 सालन में डॉक्टर थी तो वञे, मां 7 सालन में घट मर्ज़ ॻोल्हे लथो। हाँ, मर्ज़ ॻोल्हे लथो आहे त मर्ज़ आहे छा ऐं उनजो इलाज। मां अर्ज़ पे कयूं त असां पंहिंजो हिकिड़ो खोल ठाहियो, असां पंहिंजी हिकिड़ी दुनिया ठाही आहे। उन खोल ऐं दुनिया जे गिर्द असांजी ज़िंदगी थी गुज़रे ऐं असांजी तरजीह अव्वल उहा दुनिया। मदरसे जो मुहतमिमात तरजीह अव्वल मदरसे जो मुंतज़िमात तरजीह अव्वल मदरसे जो इंतज़ाम।
मदरसे जो मुदर्रिसा तरजीह अव्वल मदरसे जी तदरीसा, मस्जिद जो इमामत तरजीह अव्वल मस्जिद जी इमामत हे असा जो तरजीहात ये क्यों असा पाण तरजीहात पंहिंजूं बणायूं ऐं उन जे गिर्द असां जी तमाम तर सलाहियतूं ऐं तमाम तर खाता। मिसाल जे मां चयूं त थी सके तो मां ग़लत हूंदुमि, मुंहिंजो तजुर्बो ग़लत थी सके, लेकिन पंहिंजे दिल जो तासुर अवां जे साम्हूं रखणु ऐं मुकम्मल तवज्जो सां मुंहिंजो गुफ़्तगू खे समाअत। मिसाल जे तौर ते मां मदरसे जो मुहतमिम, मुझे मदरसे में 600 800 1000 तालिब है, 13 14 दराजों बनात मिलाए टोटल तादाद 3-4 तो थे। ऐं मुझे मदरसे जो खर्चो 5 करोड़ रुपया है। हाणे मौलाना फजलुर रहमान साहब मांखे चवे तो या जमात मांखे चवे तलारकाने में तो क्या आसिफ अली जरदारी है बिलावल जो मुकाबलो करणो। हाणे मुझी दुनिया तो मुझो मदरसे जो तालिबा 3000 तालिबन की मानी सुमहण किताब खर्च किताब रहाइश हर शे उन जे अंदर आ 3-4 करोड़ रुपया मके वो खर्च पूरो करणो आ। हाणे जमात चयो त वडेरे जे मुकाबले में इलेक्शन में भी इयो वडेरो तो मुखे 10 मण अन्न दींदो, 20 मण अन्न दींदो, 50 मण अन्न दींदो। हाणे मां बाईपास थियण जो रस्तो सोचींदुमि त जमाती फैसले खां बाईपास कीअं थिया, छो त मुंहिंजी तरजीह अव्वल जमात, मुंहिंजी तरजीह अव्वल मुंहिंजो मदरसो उन जा इख़राजात ऐं मां पंहिंजो ज़हन बनाए छॾियो आहे त मुंहिंजे मदरसे जो ख़ालिक ऐं राज़िक नऊज़ बिल्लाह इहो वॾेरो, इहो भोतार, इहो नवाब, इहो सरदार ऐं जेतिरी चापलूसी मां वडेरे जी कंदो आहियां उन जे अध जेतिरी कारकुन जी कयां त जन्नत बि घटे वञे दुनिया बि बहितर थी वञे। नारे ते पाबंदी बिल्कुल ख़ामोश। ए मां पंहिंजो पाण खे आईने में ॾेखारियां तव्हांखे, मां पंहिंजी इस्लाह छा हज़रत बल्कि हज़रत नानोतवी खां थोरो अॻिते हलां। कायनात के अंदर सब खां पहिरियों मदरसो असहाबे सफ़ा जो मदरसो कायम ऐं जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बज़ात खुद उन जो बुनियाद ऐं असहाबे सफ़ा जा शागिर्द हज़रत सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। असहाबे सफ़ा जो बुनियाद केड़न मक़सदन मुझो उलमाए कराम का सवाल उनका वो थोड़े हेठ नहीं है। असहाबे सफ़ा जे मदरसे जी नियामत हजरत कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह दारुल उलूम देवबंद जे बुनियाद जे शक्ल में थी। दारुल उलूम देवबंद जो मकसद छा मुदर्रिस के तदरीस जे गिर्द पंहिंजी जिंदगी गुजारणी, मुहतमिम के मदरसे जे ज़रूरियात जे गिर्द पंहिंजी जिंदगी गुजारणी ऐं फारिग तहसील थींदड़ आलिम अज़ान ऐं तकबीर निमाज़ ऐं क़ुरान ऐं बगदादी काइदो ऐं जनाज़ो ऐं निकाह रात जो 3 बजे ताईं शादी हाल में मुआरो मौलवी हथ ते हथ रखी वेठो आहे। अल्लाह करे निकाह थे 2000 रुपया मिलन तमाम नाराज़ मुझे खबर आ मुझी गुफ्तगू थोड़ी सी तलख है लेकिन हक़ाइक़ छा साहब सफ़ा जो बुनियाद इन बुनियाद ते भी धोबियो हो त अहिड़ा मौलवी पैदा थींदा। छा हज़रत नानोतवी दारुल उलूम देवबंद जो बुनियाद इन फ़लसफ़े ते विधो त अहिड़ा मौलवी पैदा थींदा जेका 10 साल 15 साल ऐं 20 साल मदरसे में पढ़ण खां पोइ सिर्फ़ मस्जिद संभालींदा, मदरसो संभालींदा, वडेरनि जे दरवाज़नि ते वञी करे अन्न ऐं चंदे जो ऐलान कंदा ऐं सिर्फ़ इन जे लाइ आलिम थींदा, निकाह ऐं जनाज़ा ऐं कलमा ऐं तबलीगूं कंदा।
जेकर असहाब सफ़ा जो बुनियाद इन्हनि बुनियादन जे बुनियाद ते अज असां हज़रत नानोतवी रहमतुल्लाह अलैह दारुल उलूम देवबंद जो क़याम इन नज़रिए ते कयो जंहिंते अज असां आहियूं त असांखे गॾिजी करे बरकातूं शुक्राने जो नफ़िल पढ़ण घुरिजे त असां अकाबिर उलमा जे नक्शे पर जे असां दावत कयूं था हज़रत नानोतवी जे विरासत जेकर असां दावत कयूं था दारुल उलूम देवबंद जे नियाबत जी शाह साहब दारुल उलूम देवबंद जे बुनियाद खां पहिरियां नानोतवी रहमतुल्लाह अलैह फरमायो मां हिकु अहिड़ो इदारो मारे के वजूद में थो आणियां जंहिं इदारे मां अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेका बातिल सां कुफ्र सां दीन इस्लाम जे दुश्मननि सां विढ़ंदा उन जे पादाश में दारुल उलूम जी सिर सां सिर छो न वॼाई वञे दारुल उलूम के सिपाही हस्ती खां मिटायो छो न वञे लेकिन दारुल उलूम मां फारिग तहसील थींदड़ आलिम मदरसे जे तरजीहात के साम्हूं न रखंदा उन फ़लसफ़े ऐं उन नज़रिए के साम्हूं रखंदा ऐं उन के साम्हूं रखी करे वक़्त जे फिरौन साम्हूं हलो रखाईंदा सरदार भोतार खान नवाब वक्त जो जालिम है जाबिर है फिरौन है आमिर है या नहीं मां बार-बार अमाने मुख्तलिफ इजलासन में चयो ऐं मां पंहिंजा लफ़्ज़ दोहरायां थो त जिते मुसल्लो मस्जिद मिंबर महराब तकबीर ऐं अज़ान असांखे विरासत में मिली आहे उते सियासत भी असांखे कानत बनु इसराईल तसुसुहुमुल अंबिया कुल्लमा हलक नबियुन खलफहु नबी सियासत भी अंबिया का विरासत में मिली आहे लेकिन छो अज असां तकरीर तहरीर तस्नीफ तबलीग तदरीस सब कम संभालियो आहे ऐं सियासी मैदान वॾेरनि भोतारनि खाननि ऐं नवाबनि ऐं सरदारनि जा हवाले इमाम मिसाल शायद तव्हांखे यादि हूंदो कोई इजलास काचे हो इजलास डहर की मूंखे यादि आहे तव्हांखे मिसाल ॾिनो त बांग्लादेश ऐं तुर्कीअ जे ज़वाल जो सबब छा बणियो छाजे करे इस्लामी जमहूरियत बांग्लादेश इस्लाम जे तशख़्ख़ुस के विञाए वेठी ऐं इस्लाम सलामत रखी सघी ऐं अवामी जमहूरियत बांग्लादेश में तब्दील थी सेक्युलर ऐं लिबरल इस्लाम मां सेक्युलर ऐं लिबरल ऐं तुर्की कुस्तुनतीनिया जे बिशारत जो मर्कज़ पूरे कुर्रे अर्ज़ ते इस्लाम जे झंडे फैलाइण जो मर्कज़ छा वजह है न दाढ़ी महफूज रखी सघिया न पटको न अमड़े भेनर ने न्याणी जो बुरको त पंहिंजी जगह ते स्काफ त पंहिंजी जगह ते न्याणी जे मथे ते रौ भी महफूज न रखी सघिया उसाला बोला मस्जिद के तालो अजान के पाबंदी नमाज के पाबंदी ट्रक्कियूं कुरानन जो भराए करे तुर्की जे दरियाहन में तुर्की जे हुक्मरानन कुरान पढ़ा छो बुनियादी सबब हालांकि हिकिड़ी अजीब ॻाल्हि मां अर्ज़ कयां ये ॻाल्हि सम्झण जी आहे ऐं सोचण जी आहे त साईं उस्मान मूंखे इहो ॿुधाए त जॾहिं अंग्रेज बरे सग़ीर हिंदो पाक में पैर रखिया तवज्जो सां ॿुधो उलमा इकराम अंग्रेज जॾहिं बरे सग़ीर हिंदो पाक में पैर रखिया उन वक्त हिते हुकूमत मुग़लनि जी मुसलमाननि जी ज़रूर ही लेकिन इस्लामी हुकूमत न हुई तवज्जो आहे तवज्जो मांजो अंग्रेज जॾहिं तवज्जो सां ॿुधो दिलि जे करण सां अंग्रेज जॾहिं बरे सग़ीर हिंदो पाक में पैर रखिया हुकूमत मुग़लनि जी मुसलमान जरूर हा इस्लामी क्या समझ में आई इहो ही वक्त हिते मुग़लनि जी हुकूमत सवाल पज़ीर थी
तुर्की में खिलाफत उस्मानिया की हुकूमत ऐनी सागुई तवज्जो खपे इंतहाई अहम ॻाल्हि तव्हांजे हवाले करे रहियो इन ते अॻिते सॼो बहस जवाब बरे सगीर में मुग़लन की हुकूमत तुर्की में खिलाफत उस्मानिया सल्तनत उस्मानी की हुकूमत वो खालिस इस्लामी हुकूमत खालिस इस्लामी रियासत खालिस इस्लाम के नाले ते मारिस वजूद में इंदर खिलाफत वो खिलाफत मुग़लन वाली शहनशाही हिते शहनशाही निजाम हुते खिलाफत निजाम हो पे सवाल पसी हे पे सवाल पसी हुते अतातुर्क खाओ बोलियो हिते अंग्रेज खाओ बोलियो लेकिन अजीब गाल हैरान कुन गाल ताके बताया मुग़लन की हुकूमत मुसलमानन की जरूर आ इस्लामी ना है शहनशाहियत जो निजाम आ हुआ तुर्कन की हुकूमत खालिस इस्लामी हुकूमत हो भी पसपाई जे तरफ गया हे भी पसपाई जे तरफ गया लेकिन अजीब गाल हुन सल्तनत के जवाब में का कुव्वत न उठी सकी जेका इस्लामी रियासत ए खिलाफत के बचाए सके लेकिन हिते बराए नाम मुसलमानन की हुकूमत शहनशाही निजाम लेकिन शेखुल हिंद जा पैरोकार है शेखुल हिंद उठे तो अकेला मुसलमान मुग़लन जे हुकूमत खत्म करण जे रद्द अमल में अंग्रेज सा न था विढ़न एडी वडी तहरीक हलायो जो हिंदुन के भी पंहिंजो हमनवा कयो सिखन के भी पंहिंजो हमनवा कयो हिंदुन ने सिखन मुसलमानन सा गॾिजी करे अंग्रेज जो मुकाबलो कयो ऐं बरे सगीर हिंद पाक में अंग्रेज के बाहर कढी फिटो करे छो मौलवी तो हिते बिया मौलवी तो होते बिया हितों जे मौलवी शहनशाही निजाम जे बदले में अंग्रेज के खिलाफ एडी वडी तहरीक हलाई जो हिंदू भी गज करे बिया सिख भी गज करे बिया गज अंग्रेज सा विढ़ा ऐं हुते खालिसतन इस्लामी निजाम ऐं कोई न उठी सकियो कोई न विढ़ी सकियो छो हिकड़े नुक्ते के समझो अल्लाह जो कसम सॼो मामलो समझ में अचे इन जे करे जो तुर्की जे मौलविन में सियासी शऊर न हो नानोतवी जे शागिर्दन में सियासी शऊर तुर्की जे मौलविन में सियासी शऊर न हो नानोतवी जे शागिर्दन में सियासी शऊर हो सियासी मैदान में उहो मैदान ते निकता पण भी विढ़ा पण सगत अंग्रेजन के भी हमनवा कयो सिखन के भी हमनवा कयो ऐं अंग्रेज के पेरन पटण ते मजबूर करे सब लेकिन अजीब गाल अॻिते तव्हांखे ॿुधायां इहा वरी परेशानी वारी मामलो अॻिते हलियो अंग्रेज हितां निकितो जॾहिं अंग्रेज हितां निकितो तव्हांजो तवजो आहे अलाए कोन्हे मां अॼु तव्हांजे मथनि जे मथां त नथो ॻाल्हायां मथनि जे मथां थो ॻाल्हायां ज़रूरी ॻाल्हियूं दिलि जी ॻाल्हियूं त मुंहिंजो सीनो को चीरे त ख़बर पए त मुंहिंजे अंदरि कीअं थो टच के मुंहिंजो अंदरि हे मौलवी सिधा थियो न मौलवी मां कुरान टिकट ते खणी तो चवां तहांजे रस्ते में कोई रुकावट ना है पंहिंजे रस्ते में पाण रुकावट कोई तहांजे रस्ते में पाण रुकावट बेशक केड़ियूं फैक्ट्रियूं जूं ॻाल्हियूं थो करे दिल्ली जो अमीर मथो ख़राब थियो गैस जूं ॻाल्हियूं मल्टीनेशनल कंपनियुनि जूं ॻाल्हियूं मुलाज़िमनि जूं छा थो थई भला अंग्रेज हितां निकितो पे त अंग्रेज चयो त मां त बरे सगीर हिंद पाक छॾियां लेकिन टे शयूं अहिड़ियूं छॾे थो वञा जिन टिनि शयुनि जे करे मुसलमान न रहंदो काफ़िर पर जेकॾहिं मुसलमान रहियो त नाले जो मुसलमान हूंदो मुसलमानी जो में काई ॻाल्हि न अज असा पंहिंजो जाइज़ो वठूं सभ खां पहिरियां मां कूड़ मुंह में दोख मुंह में चेहरे ते दाढ़ी आहे मथे ते पटको आहे मां खां वॾो कूड़ कोई न ॻाल्हाईंदो दाढ़ी मूंखे पटको मूंखे धोखेबाज़ मां फिराडी मां बददियानत मां अमानत में खानतदार मां हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो रस्ते में पत्थर खणंदो उनके नेकियूं मिलंदियूं मां पंहिंजे घर जी ॿुहारी ॾेई कचरो खणी ॿिए जे दरवाज़े ते छॾींदुसि
मां पंहिंजे दुकान तो कचरो साफ करे ॿिए जे दुकान तो छॾी किथे 77 साल अंग्रेज जे निकल के लगा है 77-78 साल किथे 78 सालन में अंग्रेज जो पोखियल बिच परवान न चढ़ियो अंग्रेज जेको चयो हो त मुसलमान न रहंदो काफर थी दींदो काफर न थियो त बराए नाम मुसलमान हुंदो किथे अज अंग्रेज जी वा पेशन कोई दुरुस्त साबित न थी सोचणी थी अज काफरन वारा सब कम आसान तौबा तौबा अस्तगफिरुल्लाह मौलवी साहब मगर बोल तहां चैन घर नादरा में वनी इन रिटर्न तहरीरी दरखास्त दिया अज खां पो असा के मुसलमान न लिखियो वने अज खां पो असा के यहूदी लिखियो वने असा यहूदी तहां जे जिले जी जमात में पुश्त कर पुश्त खानदान दा खानदान कोई गैर मुस्लिम नहीं मां कागज देना तहां जे जिले जी जमात तहां जे सरकारी स्कूलन में एक बार के हथ में चैन सिफन जो मीटर दई विया हिन ऐं चैन सिफन जे मीटर में मासूम बच्चन के गुलाम अहमद कायदानी जो सिलेबस ले गया तहां जे मुल्क काॾे पे वञे इहो अलॻि मौज़ू आहे हुन ते 5 कलाक ॿिया खपनि ख़ारजा पॉलिसी दाख़िला पॉलिसी माशी पॉलिसी ग़रीब जो जीअण सिंध सभा जहिड़ी हुन जे जज़ीरनि ते कब्ज़ा कोहिस्तान जा ॿिया मसइला हे सभु मामला अलॻि हिन ते मां नथो ॻाल्हायां जेको मौज़ू असां सां वाबिस्ता आहे मां हुन ते अर्ज़ु कयां ऐं काश दिलि जे कननि सां मुंहिंजी गुफ़्तगू खे अलाए छा आहे एक सोचल समझल साज़िश जे तहत 77 या 78 साल पहिरियों अंग्रेज जे दिनल उन फलसफे खे पाणी ॾियण जे लाइ असां जे मुसलमानन खे बेग़ैरत बणाइण जो साज़िश कई ऐं मनसूबाबंदी कई तहां जे सखर में सरकारी स्कूल न्याणियुनि जा एनजीओ खे तहां जे कराची में सरकारी स्कूल न्याणियुनि जा एनजीओ खे ॾिनो मां वटि वीडियो मौजूद आहिनि न्याणियुनि जा कपड़ा लहराए ट्राउज़र शर्ट पाराए चिट्ठियूं पाराए बाले बैठ गिलास जे न्याणियुनि खे समुंड जे किनारे ते नचायो मूंखे उमर कोट जी जमात खे 2.5 साल पहिरियों जी ताज़ी ॻाल्हि आहे मूंखे ज़िले जी जमात उमरकोट छॾियो ऐं मां वियो हुते ऐं तवजो सां ॿुधो उलमा इकराम अहम ॻाल्हियूं अर्ज़ु करे रहियो मूंखे उमरकोट जी जमात जो साईं का एनजीओ आहे ऐं उन एनजीओ चयो त असां उमरकोट में जेको थर जो इलाइक़ो आहे उन में राशन तक़सीम करण था चाहियूं ग़रीबनि में कयो उन राशन तक़सीम कयो 1 महीनो 2 महीनो 3 महीनो 4 महीनो 4-5 महीननि खां पोइ चयूं त यार असां इस्लामाबाद में जहाज़नि ते था अचूं लखे रुपया ख़र्च कयूं था वरी वञूं था विरहणो त राशन ई आहे न पोरा विरहण असां चयूं था तव्हां ॾाढा ग़रीब आहियो तव्हां पंहिंजे घरनि जी नौजवान न्याणी असांखे 15-15 हज़ार पघार ते ॾियो असां राशन उन्हनि ॾे मोकिलींदासीं उहे वञी राशन घरनि में ॾेई ईंदियूं अलाह ख़ैर बुज़ाहिर का ग़लति ॻाल्हि न आहे भली ॻाल्हि आहे ग़रीब माण्हू खे 15-15 हज़ार घर वेठे रुॻो राशन जा 2 कट्टा विरहाइण ते मिलंदा साईं 40 न्याणियूं एनजीओ वठी गई राशन मोकिलींदा रहिया न्याणियों राशन तक़सीम कंदी रही 2 या 3 या 4 महीना गुज़रिया त एनजीओ चयो दादा असां के मथा डंडो आयो आ तहां जो न्याणियों रिपोर्ट सही न थी राशन सही न थी विराए असां के शिकायत थी अचे लिहाजा इन न्याणियुनि खे ट्रेनिंग ॾियण जी ज़रूरत आहे राशन कीअं विराए लिस्ट के ठाए जे रिपोर्ट के ॿियो चेरा या ट्रेनिंग इस्लामाबाद में जहाज में वठी वेंदासीं जहाज में वठी वेंदासीं हाणे जिन्याणी में बस न ॾिठी आहे वेगन न ॾिठो त खेखड़ा हलंदा आहिनि उठ गाॾियूं हलंदा आहिनि जहाज कराची को इस्लामाबाद हवा वठी वञे
नियाणे खे उन्हनि कढियो जहाज ते इस्लामाबाद पुॼायो 40 मुसलमाननि जो नियाणियूं जॾहिं इस्लामाबाद पहुतियूं 2 महीना उन्हनि खे होटल में रहायूं 2 महीना नियाणियूं जे होटल में रहियूं हिक कमरे में हिक छोकरी हिक छोकरो ॿिन्ही खे गॾु करे रहिया ऐं अञा अॻिते ॿुधो तहांजो रूह तड़पजंदो उन्हनि 40 नियाणियुनि सां 40 छोकरा जेका रहायूं नियाणियूं मुसलमान 40 जो 40 छोकरा गैर मुसलमान। मां सकर जहाज से हट इस्लामाबाद जहाज में अजीब व गरीब किस्म जो शोर गुल मुखे अंदाजो थो रड़े मां शोर गुल मां त पहिरियों दफ़ो माण्हू जहाज में चढ़े जहाज जिंदगी में ॾिठो मां यूं मर्द हा गंद मां लथो हुते इस्लामाबाद एयरपोर्ट ते सामान खणी लाइ बीठो हिकु नौजवान छोकिरी मुंहिंजे वेझो आहे अदा तव्हां सुमरो साहब आयो मां जो हा दी मां सुमरो साहब डॉक्टर साहब या कयो मां जो हा डॉक्टर साहब राशिद साहब मां जो हा राशिद साहब मुझे अदी तहां कारे निकता सखर मो चढ़ी ने जो मतलब असांजे इलाके मांखे नालो भी मालूम आहे इलाको भी मालूम आहे मां नालो न पकड़ मां जो अदी कारे निकता है जी अदा असांखे एनजीओ भर्ती कयो आहे उन जी ट्रेनिंग ते आया आहियो एनजीओ जो ट्रेनिंग मां जो घणा ॼणा आयो जी 20-22 औरतूं ऐं 3-4 मर्द आहियूं जेका एनजीओ जी दावत ते असां इस्लामाबाद मूंखे जी अदा तव्हां मूंखे सुञातो मुझे वधी तासा पेरो दफ़ो मुलाकात पेरो मां तव्हां कॾहिं मिलियो न मां तव्हांखे न सुञातो अल्लाह जो कसम मस्जिद में हां रब जो कसम खणी तो चवां बाबूसू हां उन नियाणीअ मांखे चयो मां फलाणे इलाके जे फलाणे मस्जिद जे इमाम जी थी आहियां ॻाल्हि पल्ले पवे थी समझ में अचे तो मुल्क काॾे काॾे समझ में अचे तो पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह वारो मुल्क जी दाखिला है खारजा पॉलिसी अलग मौजू माशी पॉलिसी अलग मौजू लेकिन मुल्क जी हाने अंदर ईमानी गैरत दाव दिया अंग्रेज जेको 70 साल ऐं 72 साल ऐं 77 साल पहिरियां जेको बिज बोलियो त 3 शयूं छॾे थो वञा इन्हनि 3 शयुनि जे करे मुसलमान न रहंदो काफ़िर थी वेंदो मुसलमान रहो त बराए नाम मुसलमान हूंदो मुसलमान नाले जो जे तरकाई अॼु किथे अंग्रेज जो वो फ़लसफ़ो त पूरो न पियो हिक तरफ़ तव्हांजे गोजकी में नादरा में दरख़्वास्त में असांखे यहूदी साईं मुंहिंजे मदरसे जे अंदर जेका मस्जिद ॿाहिरि महले जी मस्जिद न आहे मदरसे जे अंदर मस्जिद हिकिड़ो हमरा वक्तो नौजवान छोकरो फजर जी नमाज का इशा जी नमाज ताईं सफ़े अव्वल ऐं तकबीर ऊला जो पाबंद खबर पई त इहो पोइ 1.5 साल खां रब जो मुलाज़िमा 1.5 लख रुपयो माहवार पघार तो खणे उन जो कम ही हुआ त मस्जिदन में माण्हुनि जी ज़हन साज़ी करे उन्हनि खे हक़ में नबूवत जो मुनकिर बणाए गुलाम मोहम्मद कादयानी जो पैरोकार अंदाज़ो जामिया मस्जिदन जे हद ताईं कादयानी पहुता यहूदी थियण जो दरख़्वास्त छाड़ी नवाब शाह गोटकी में लिटरेचर आम कायदानी में रहंदा तांजे सीने में लकी गाली वजन त जमियत उलमा इक़्तिदार जी जन थी विड़े सरदारी नवाज शरीफ जी जन थी विड़े असा न सरदारी जी जंग था विड़ा न नवाज शरीफ जी अल्लाह जो कसम असा इन मुल्क के अंदर इस्लामी निजाम जी जंग लेकिन तहां जे सीने में खाको कुछ बियो है असा जे सीने में खाको कुछ बियो तहां जे सीने में खाको ही वात इस्लाम करें सिद्दीकी फारूकी उस्मानी हैदरी जमानो करें कुरान जो कानून करे नाफिज किंदो फुरात के किनारे ते हजरत उमर जो हो कुत्तो भूखे न मरंदो पाकिस्तान में कुत्तो करे भूखे न मरंदो
ताजी जिन में ये ख्याल ता इन के सामो रखी करे पंहिंजो कम था कयो असन जी जिन में यो ख्याल ना असन जी जिन में यो ख्यालात अज खत्म नबूवत के कानून ते झाड़ो आसिया मलऊना जनाब सरवरे कौनैन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी थी करे जेल जे अंदर पासपोर्ट थे जेल जे अंदर वीजा थी लगे खुसूसी जहाज साइकिल किराए ते मोटरसाइकिल चुमची रखो ट्रके बस कबुधिया हुजूर जे गुस्ताख जे लाए जहाज खुसूसी अलग किराए ते आयो जेल में माई के गडी करे डोनाल्ड ट्रम्प जे खिदमत में पहुंचायो हालांकि उनके सजा नमाज नहीं ना मुझे मुफ्तिन पाकिस्तान की अदालत चयो तो वाकई ही हुजूर जो शान में गुस्ताखी जी मुर्तकिब थिया वाजिब कत्ल आने के फायदे हो कायदानी मुसन्निफ किताब लिखी हुजूर के खिलाफ वक्तों की अदालत उनके सजा देने जेल के अंदर पासपोर्ट है जेल के अंदर वीजा लगी खुसूसी जहाज किराए ते आयो जेल में निकली अलग स्पेशल जहाज में रही करे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प को नहीं मुहर्रम जनाब सिद्दीक अकबर जशान में मलऊन गुस्ताखी जेल के अंदर पासपोर्ट है जेल के अंदर वीजा लगी अलग स्पेशल चार्टर्ड जहाज आयो अलग जहाज में निकली करे पाकिस्तान के बाहर रवाना किया ईसा दिसंबर के आखिर में क्रिसमस मल्हाईंदा आहिनि पंहिंजी ईद मल्हाईंदा हिन साल ईसाइन जे क्रिसमस ते उन्हनि जे चर्चन जी सिक्योरिटी 111 ब्रिगेड ट्रिपल वन ब्रिगेड फौज जी का ब्रिगेड पाकिस्तान जी अहम तरीन ब्रिगेड जिनकी जिम्मेदारी है तो बाहर मुल्क में ईंदड़ सरबराह ममलिकत की सिक्योरिटी वो फौज जी ब्रिगेड कंदी अमेरिकी सदर तो अचे सऊदी जो सफीर तो सदर तो अचे चाइना जो सदर तो अचे उहा 111 ब्रिगेड उनन की सिक्योरिटी कंदी हिन दफे चर्चन जी क्रिसमस के मौके ते सिक्योरिटी 111 ब्रिगेड कंदी कोई एतराज न थियण घुर्जे अकलियतन जी जान माल इज्जत आबरू जी चौकीदारी असा जे जिम्मे इस्लाम तो भली गाल फौज उनन जी सिक्योरिटी करे रेंजर्स उनन जी सिक्योरिटी करे आर्मी करे उनके कोई एतराज ना है लेकिन एक तरफ चर्चन जी सिक्योरिटी फौज थी करे एक तरफ करतारपुर जो बॉर्डर सिखन के लाए खोले वीजा मुफ्त रहाइश मुफ्त ट्रांसपोर्ट मुफ्त खादो पीतो मुफ्त सिख जेतरा दी है ईटा उनन जा सब इखराजात पाकिस्तान की हुकूमत बर्दाश्त कंदी हिकड़े साल में 28 करोड़ रुपया हिकड़े शहर इस्लामाबाद में मंदिरन जे तामीर जे लाए रखिया त इस्लामाबाद में मंदिरन जी रेनोवेशन ऐं तामीर थी गाल समझ में अचे हवा का पल्ले पवे थी गाल अल्लाह करे तव्हां खे समझ में अचे चर्च जी सिक्योरिटी मंदिरन जी तामीर ते 26 करोड़ हिकड़े साल में सिखन जी वीजा ट्रांसपोर्ट रहाइश खादो पीतो हुकूमत पाकिस्तान जे जिम्मे आसिया मलूना खुसूसी जहाज में बाहर कायदानी मुसन्निफ खुसूसी जहाज में बाहर हजरत अबू बकर सिद्दीक जे शान में गुस्ताखी कंदड़ खुसूसी जहाज में बाहर ऐं हिक रात में बाबुल इस्लाम सिंध में 29 मस्जिदन के बेटो दराणी करे शहीद थियो मंदिर महफूजा मस्जिद चर्च महफूजा मस्जिद महफूज ना है गुरु नानक महफूजा मस्जिद महफूज ना है तहां जी सीन में यो त इस्लामी निजाम करे दो सिद्दीकी फारूकी उस्मानी हैदरी जमानो करे दो ऐ असा जे सीन में यो त पाकिस्तान में जेको बच्चो खुजो इस्लाम है जेको बच्चो खुजो इस्लामी कम है इन जी चौकीदारी करी थी यो कीअं बचंदो हुक्म नबूवत जो कानून कीअं बचंदो सहाबा जी इज्जत ऐं नामूस कीअं
बचंदो मस्जिद की दीवार चादर है चार दीवारी मिंबर है मेहराब नहीं बचंदो तहां निजाम इस्लामी कर जिला था सोचो असा बच्चे बच्चे इस्लाम के बचाना बचा इस्लाम के बचा जेको कुछ इस्लाम आहे इन जी चौकीदारी की थींदी नई मस्जिद त पंजी जगह ते जेका मस्जिद ठहला इन जो मीनार की बचाईंदा से नहीं था चीजें बंदूक को छोड़ मैं ये गाल एबटाबाद के उलमा कन्वेंशन में कही सिपाही साहब राजी के ढलगा राशिद साहब जिहाद जो इनकार कर अब जिहाद जो इनकार त काफर जिहाद जो इनकार मानेला मुमकिन नुमा जिहाद जो इनकार करता छुट्टियन जे फलसफे के नाल माफ करो मां वट जमात जो नजरियो शेखुल हिंद जो नजरियो हजरत नानोतवी जो आदम तशद्दुद जो नजरियो मुझे ला कामिल है चीजें पोजे ये हालात इन बंदूक छंदा करो खड़ो न बंदूक को सरदारी नवाज शरीफ जे बगल में छो आयो ना जो प्रकाश कौम हजरत साहिब शरीफ वारन जो चवण वटे हा साईं जिंदगी फरमायो जालिम जा जेवर रहे हथियार लेकिन मान न वरता अज सा पंजो जाए तो वटो असा जे घरन में घणा हथियार छा इन हथियार के जरिए असा एटम बम जो मुकाबलो करे सकूं F-16 F-17 थंडर जहाज जो मुकाबलो करे सकूं अफगानिस्तान में छा चचीनिया में छा बोस्निया में छा इराक में छा फिलिस्तीन में छा तो सलाम कयो मौलाना फजलुर रहमान के जे सियासी तदब्बर सा एक पासे जो बिलावल के बिहारियो बेदो मरियम के बिहारियो वो पंजे झंडे ते मौलाना पंजे झंडे ते ए मां चवा छो त जे जी हो तहां मौलवी सियासी मैदान में एक थियो सियासत संभालिया बडेरे के हाथ में छिके थाने का मसला पाण हल कया गरीबन का मसला पाण हल कया इस्लामी ममलिकत में एक बियो रजब तैयब अर्दवान मौलाना फजलुर रहमान जी शक्ल में हुंदो मुल्क जो सरबराह भी हुंदो फौज भी मातहत एटम बम भी मातहत F-16 भी मातहत F-17 भी मातहत हिकमत अमली तदब्बर सा इक्तदार ते पहुंची करे इंशाअल्लाह दीन इस्लाम जी भी चौकीदारी करो अंग्रेज जे मंसूबन के भी पास